अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां सभई ख़ैरियत सां हूंदो। शाम जो वक़्तु हुयो, गर्मी जी शिदत घटिजी चुकी आहे, सो दिलि चयो हिकु वीडियो ठाहिजे ऐं हिन वीडियो में अव्हांखे पंहिंजो इहो हिकिड़ो ख़ूबसूरत गज़ल बि ॿुधाइजे। मूं गज़ल त घणा ई लिखिया आहिनि, गज़ल वाई, पर उन्हनि सभिनी मां जेको मूंखे गज़ल वणंदो आहे, पंहिंजो ई गज़ल, उहो ई अव्हांखे अॼु ॿुधाईंदुसि ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजे सिंधी संगत सां कुझु हाल अहिवाल काचारी बि कंदुसि। सभु खां पहिरियां त मां अव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जो हिन वक़्तु मुंहिंजे चैनल ते 3000+ सब्सक्राइबर थी चुका आहिनि। पर 3000 सब्सक्राइबर जे हूंदे जेका बि मूं वीडियो रखां थो हुन में तक़रीबन 100 या 150 व्यूज़ अचे थो, या त हिकिड़ी नाइंसाफ़ी थींदी। सो अव्हांखे गुज़ारिश कजे थी त असां ग़रीबनि जी जेका बि वीडियो अव्हांजे होम पेज ते अची वञे, बराए महिरबानी उनखे फुल वॉच करे छॾींदा कयो, छो जो हिन चैनल ते मोनीटाइज़ थियण जे लाइ वॉच टाइम कुझु दरकारु आहे। जेकॾहिं उहो वॉच टाइम पूरो थी वेंदो त असांजो हीउ ग़रीबाणो चैनल मोनीटाइज़ थी वेंदो ऐं हिन चैनल जे ज़रिए कुझु न कुझु अर्निंग थींदी। सो हाणे अव्हांखे हिकिड़ो पंहिंजो गज़ल ॿुधायूं था ऐं उनखां पहिरियां हितां जी जेका लोकेशन बि ॾिसी वठो। ही फुटियनि जो फसल राहियो वियो आहे ट्यूबवेल जे ज़रिए। पाणी त नाहे छुड़ियो पाणी, लेकिन हितां जा जेके माण्हू आहिनि कुझु महिनत सां ट्यूबवेल जे ज़रिए, सोलर प्लेटनि जे ज़रिए ही फुटियूं राहियूं आहिनि ऐं हिन खां बि पोयां जेको नज़रे थो इहो कमंद रहियल आहे। ठीकु आहे। ऐं पोयां अव्हांखे हिकिड़ी बिल्डिंग नज़र ईंदी हूंदी जेका ठहे थी, हिते सरकारी स्कूल ठहे थो असांजो ॻोठ में। ठीकु आहे। ऐं हुनजी बिल्डिंग ठहे थी एलिमेंट्री, पहिरियां त प्राइमरी हुयो, कुझु बिल्डिंग मज़ेदार न हुई, हाणे हुनखे बहितर नओं करे ठाहियो वञे थो। ऐं हेॾे हिन तरफ़ बि ॾिसी वठो, हिन तरफ़ ज़मीन गैराबाद पई आहे, जेका पाणी जी किलत जे करे हिन वक़्तु ताईं आबाद न थी सघी आहे। ठीकु आहे। सो हाणे गज़ल ॿुधायूं था अव्हांखे ऐं हिकिड़ी ॿी बि गुज़ारिश कंदुसि, जेके नवां दोस्त मूंखे हिन वक़्तु ॾिसी रहिया आहिनि, तो बराए महिरबानी चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा त जीअं मुंहिंजी नई वीडियो अव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। सो गज़ल आहे त वॾो वात फाड़े चरण ज़िंदगी नाहे, फ़क़ति पेट पंहिंजो भरण ज़िंदगी नाहे। वॾो वात फाड़े चरण ज़िंदगी नाहे, फ़क़ति पेट पंहिंजो भरण ज़िंदगी नाहे। मज़ो ज़िंदगी जो त ॿुॾल खेत तारण आ, मज़ो ज़िंदगी जो ॿुॾल खेत तारण आ, अकेले अकेले तरण ज़िंदगी नाहे। थधी यार रखिजे हमेशा तबियत बस, थधी यार रखिजे हमेशा तबियत बस, बभड़ बाहो वांगे बरण ज़िंदगी नाहे। बचन सां बे गॾु घारिजे का घड़ी घर में, बचन सां बे गॾु घारिजे का घड़ी घर में, रुगो रोल थी फिरण ज़िंदगी नाहे। छॾे सादगी जी सुठी सूंह खे समद, छॾे सादगी जी सुठी सूंह खे समद, रुगो वॾ वॾाई करण ज़िंदगी नाहे, रुगो वॾ वॾाई करण ज़िंदगी नाहे। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद, जिए सिंध, जिए लतीफ़।